पंहिंजे दिल जा राज ॿुधायूं कंहिंखे को बि ॿुधण वारो नाहे। इन सिटुनि खां यादि कयो आहे मोहम्मद कासिम वज़ीराणी, प्रोग्राम में शामिल शौकत अली वज़ीराणी ऐं आवाज़ जे सदा मलिक सफ़र में असां सां सफ़र साईं मश्क वज़ीराणी। कलम खणे थो मोहम्मद कासिम वज़ीराणी, शेर ॾाढो मोरी खां। मुंहिंजे नज़र खां ओझलो पिरी, बिना मोकल मुंहिंजे कीअं थी रही। मुंहिंजे नज़र खां ओझलो पिरी, बिना मोकल मुंहिंजे कीअं थी रही। बुरी थई या मगरूरी, बस तुंहिंजी वई सरी, पाण पलिया पलजे नथी। ओसीड़े में काट नाहे जे साड़िया, बस दिल तो ॻारिया। तुंहिंजो हुनर आहे या असांजी नादानी, तोखां पल नथो गुज़रे, ज़िंदगी कीअं घारिया। वरी कर वरण जी, मोहम्मद कासिम हयाती गुज़ारे तो बिना कीअं, या मूंतां एतबारी विञायो अथई। मुंहिंजे नज़र खां ओझलो पिरी, बिना मोकल मुंहिंजे कीअं थी रही। ही तन्हाई मूंखे थी मारे, बस हाणे मोटी आ। मुंहिंजे अखियुनि खां ओझलो पिरी, बिना मोकल मुंहिंजे कीअं थी रही। हा, बिना मोकल मुंहिंजे कीअं थी रही। याद तुंहिंजी वरी अॼु रुवारे पई, याद तुंहिंजी वरी अॼु रुवारे पई। तुंहिंजे विछड़ण जो एहसास ॾियारे पई, तुंहिंजे विछड़ण जो एहसास ॾियारे पई। याद तुंहिंजी वरी अॼु रुवारे पई, याद तुंहिंजी वरी अॼु रुवारे पई। तुंहिंजे विछड़ण जो एहसास ॾियारे पई, तुंहिंजे विछड़ण जो एहसास ॾियारे पई। याद तुंहिंजी वरी अॼु रुवारे पई, याद तुंहिंजी